ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وكان أبوهما صالحا صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين سبحان الله سبحان الله मेरा दोस्तों अज असीं सब एक अल्लाह जे साले बाने वली बाने मदीने वाले मीर जे आशिक बाने हजरत सैयद राज़िक बिनो शाह रहमतुल्लाह अलैह जे सालियाने उर्स में गॾु थिया कलो कुड़िया इन पिड़ ते साईं जन सां रूबरू मिलंदा हुआसीं रूबरू कचहरियूं कंदा हुआसीं साल गुज़री वियो ख़बर कोन पई ज़िंदगी कीअं गुज़री रही आहे ऐं साईं जन जी मूंसां ख़ासि शफ़क़त हुई ख़ासि प्यार हो मूंखे पंहिंजो दोस्त सॾींदा हुआ काफ़ी भेरा साईं जन सां गॾिजी मदीना आलिया जा सफ़र कयासीं हथ हथ में ॾेई गॾिजी सुहिणे हबीब जे हरम में हलंदा हुआसीं हिकिड़े होटल में गॾु रहंदा हुआसीं जॾहिं माण्हू सफ़र में गॾु रहे थो त माण्हू जी आदतुनि तबियतुनि जी मिज़ाज जी ख़बर पवंदी आहे मूं साईं राज़िक बिन शाह खे मदीने वारे साईं जे मुहबत इश्क में हमेशह रोज़ केॾी महिल साईं मदीने वारा साईं जी नात पढ़ंदा हुआ त संदन अखियुनि मां कोड़ा वहंदा हिते जॾहिं मां ईंदोसि बयानु थींदो हो त साईं जन जे अखियुनि जा जे सावणी जा मींहं वसंदा आहिनि ईअं मदीने वारे साईं जी मुहबत में मूंखे रोंदे नज़र ईंदा हुआ ऐं उन्हनि जी तमन्ना हुई त मूंखे पीढ़ीअ जो पारो नसीब थिए अलाह ताला उन्हनि जी तमन्ना पूरी कई मदीने वारे साईं जी पेरांदी इमामुल अंबिया जो पाड़ो ऐं मदीने वारे साईं फरमाए त जन्नतुल बकी इहो बेहत जो कब्रिस्तान आहे की त दफन थिया में जन्नती आहे दुनिया जा आशिक तमन्ना कंदा आहिनि त मौला मदीने वारे जो पाड़ो नसीब कर हर आशिक जे दिल जी आस उम्मीद तमन्ना हूंदी आहे पर इहा त यार जी घुर आहे जंहिंखे पंहिंजो पाड़ो ॾिए अॼु यकीनन साईं जे खानवादे खे बि साईं जी यादगिरियूं ईंदियूं हूंदियूं फ़क़ीरनि मुरीदनि खे बि साईं जी यादगिरियूं ईंदियूं हूंदियूं हिकिड़े दोस्त जी हैसियत सां मूंखे बि साईं जन जूं यादगिरियूं अची रहियूं आहिनि अल्लाह जे दर ते हींअर असीं सिर्फ़ु दुआ ई करे सघूं था त या अल्लाह जेकी आला खां आला मुक़ाम आहिनि उन्हनि खे अता फरमाए ऐं सभ खां वॾो असांजे लाइ सबक़ु आहे त ही दुनिया हमेशह रहण जी जाइ न आहे अॼु न सुभाणे असांखे ॿिन जहान मां हलणो ऐं दुनिया मां हर को माण्हू वञे थो के पंहिंजी ज़िंदगी अजाई विञाए था वञनि के पंहिंजी ज़िंदगी सजाई गुज़ारे था वञनि
मां इन ॻाल्हि ते कसम बि खणी सघां थो त हज़रत साईं राज़ी बिन शाह रहमतुल्लाह अलैह पंहिंजी ज़िंदगी सजाई गुज़ारी, मदीने वारे साईं जी मोहब्बत में गुज़ारी, रोंदे तड़पंदे गुज़ारी, सोने नबी जे इश्क ऐं मोहब्बत जो सबक सेखारींदे गुज़ारी, ऐं पंहिंजे बच्चन खे पंहिंजे मुरीदन खे इहो ई सबक सेखारे विया त मदीने वारे साईं जी मोहब्बत में जीजो, इन मोहब्बत में जिंदगी गुज़ारी। बेड़ा से तोड़ निभाए अल्लाह जस मारूड़ने के आए, हे बेड़ा से तोड़ निभाए अल्लाह जस जोगी में के आए, जस मारूड़ने के आए अल्लाह जस मारूड़ने के आए, से जसुतावनी मुमल माणे दिलड़ी तनी दे ॾाढो थी ताणे, हो त उहे ॾिसूं हे कर हाणे ढेर मिटीअ जा ड्राहे अल्लाह, ओ ढेर मिटीअ जा ड्राहे अल्लाह जस मारूड़न के आए, बेड़ा से तोड़ निभाए अल्लाह जस मारूड़ने के आए, जो सल्लल्लाहु मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि जंगी हिन आस्ताने से मोहब्बत जंगी सैयद राज़ी बिन शाह रहमतुल्लाह अलैह से मोहब्बत उन्हनि खे खपे त इहो दर न छॾनि, इहा मोहब्बत न टोड़नि, इन आस्ताने खां परे न वञनि। मदीने वारे साईं फरमायो त क़यामत जे ॾियारे में हर अल्लाह जो वली पंहिंजे दर ते अचण वारनि जी सिफारिश कंदो, हर वली पंहिंजे हुबदार जी शफाअत कंदो। मुंहिंजे लजपाल नबी मदीने वारे ताजदार नबी फरमायो इमाम देलवी मुस्नदुल फिरदौस में रिवायत आ गया, हजरत अनस बिन मालिक तो रिवायत करे, मुझे आका फरमायो अक्सरू मिनल मरारिफ मिनल मुमिनीन वलियन सालिहन जे वेठो में हो, उन्हनि सां यारी रखो, उन्हनि खे पंहिंजो तारुफ करायो, उन्हनि सां ॼाण सुञाण पैदा कयो। अल्लाह जे प्यारनि सां, सैयदनि सां, आलिमनि सां, बुज़ुर्गनि सां वेठो नेड़े नेड़े वेंदा कयो, उन्हनि सां दोस्ती रखंदा कयो, उन्हनि खे पंहिंजो तारुफ कराईंदा कयो। साईं फरमायो व इन लिकुल्लि मुमिनिन शफाअतन इंदल्लाहि यौमल क़ियामह। क़यामत जो ॾियारो थींदो त हर मुमिन, हर सालिह, हर अल्लाह वारो अल्लाह वटि पंहिंजे ॼातल सुञातलनि जी सिफारिश कंदो।
जलसे में तो दा परे परे बैठा है ऊपर केरी मल बगैर जलसे जे दरगाह ते ही डाके मुर्शिद सा गरजी वे हो तारुफ कराए सी मुझे नालो फलानो फलाने कोठे में बैठो आया उन सा मोहब्बत रब्त जोड़ियो तारुफ से उन सा बयान कयो साईं फरमाता या हिते जी सुनान हुते कमीनी हिते जी मोहब्बत हुते नकोरी दी पर इन्नल कुल्ल मोमिन शफाअतन इंदल्लाह यौमल क़ियामा क्या मजरिया ने हर मोमिन पंजे जान सुनान वाले जी अल्लाह वट शफाअत कंदो सुभान अल्लाह मुझे आका फरमायो तेरे क्या मजरियाड़ो थींदो त अल्लाह जा साले माना हर मानू हर बली हर मोमिन हर परगुज़ीदा बानो पर अमल जे आहर अल्लाह वट सिफारिश करे मानन के छदाए छदाए जन्नत ले कतारे तुरंत तवज्जो चाहिए इमाम तिरमिज़ी रिवायत दिया मदीने वाले साईं फरमाए हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु तो रिवायत करे मुझे आका फरमाए युकालु लिर्रजुल यौमल क़ियामा कुम फश्ता सुभान अल्लाह वारो साले वारो अल्लाह दे हुजूर में पेश कीदो रब फरमाइंदो कुम उठी फशा वही बशर जो मैदान थई जन जन के सुनाई तो उन्हनि दी सिफारिश कर उन्हनि दी शफाअत कर जेके तुझा सुनाता है तुझे तरते अचण वारा तुझी दरगाह जो पानी ढुक पीण वारा तुझे दरगाह दे लंगर खाना खाइण वारा तुझे दरगाह जा लूण कणा चटण वारा ही मशर जो मैदान थई वञ सुञाणे कुम फशा उन्हनि खे सुञाण उन्हनि जी रब वटि वञी सिफारिश कर लिकबीलती पोइ हिकिड़ो अल्लाह वारो उथंदो पूरे कबीले जी सिफारिश कंदो पूरे कबीले जी अल्लाह वटि सिफारिश कंदो मिसाल साईं राज करीनो चाहींदो अल्लाह फरमाईंदो सुबह ही मशर जो मैदान थई मिसाल साईं कणी के त मौला बची रहंदी मेरी मोहब्बत पर कंदा इते हर कौम वारो साईं दा मोहब्बत रखण वारो पर मिसाल साईं दा लफ्ज़ है मदीने वाले साईं दा पर यशो बि कबीलती हिकड़े पूरे कबीले जी सिफारिश कंदो जेकरे साईं राज करीनो अल्लाह के अर्ज करे मौला हिन कबीले जी मत सिफारिश करे हिकड़ो मानू ने ब मानू ने चार मानू ने फयशो कबीलती वो पूरे कबीले जी पांचे कबीले जी या के कबीले जी सिफारिश कंदो फयुकाल लिल आखिर कुम फशा फरिदे वली के रब फरमाइयो उठी वही सिफारिश कर फयशो ले अहलिल बैत और के पांचे घर वालों की सिफारिश कंदो फयकूल लिल आखिर कुम फशा फयशो लिर्रजुल वरजुलैन सिफारिश कंदो को हिकड़े मानू दी सिफारिश कंदो को कबीले दी सिफारिश कंदो को घर वालों दी सिफारिश कंदो साईं फरमाता अल्लाह कदर अमल ही हर वली सिफारिश कंदो पंजे अमलन आहर अमलन आहर जे वट जेतरा अमल हुंदा जे वली वट जेतरी इबादत बंदगी जिक्र फिक्र अल्लाह के जेतरो याद कयो हुंदो ओ ओतरन
सुभान अल्लाह सुभान अल्लाह। साईं साहिल शाह बुखारी पंजे अमल मुताबिक सिफारिश कंदो। साईं राज़िक बिन शाह पंजे अमल मुवाफिक सिफारिश कंदो। कलंदर भिटाई पंजे अमल मुवाफिक सिफारिश शफाअत कंदो। पीरन जो पीर दस्तगीर बगदाद वालो पंजे अमल मुताबिक फयशफा अला कद्र अमली। जे वट जेतरी अमल दी कोटा हुंदी वो ओतरन माण्हू की सिफारिश कंदो। वो ओतरन माण्हू के छॾाए पाण सां गॾाए जन्नत में। सल्लल्लाहु इमाम बाजार रिवायत दिया। इमाम हैसमी मजमुअल ज़वाइद में रिवायत दिया। हजरत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायत करे इन्न रजुल ला यशफउ लिरजुलैन वसलासा। हिकु अल्लाह वारो ईंदो रुके बिन माण्हू जी शफाअत कंदो। बिन माण्हू खे छॾाईंदो। हिकिड़ो अल्लाह वारो ईंदो जेको टिन माण्हुनि खे छॾाईंदो। हिकिड़ो अल्लाह वारो ईंदो जेको पूरी हिक जमात कोने में हज़ार या लख उन जमात जी सिफारिश कंदो। हिकिड़ो ईंदो जेको पूरे कबीले जी सिफारिश कंदो। साईं फरमाइनि था हर वली पंजे पंजे अमलन आहर सिफारिश कंदो। पर हबीब ने फरमायो यदखुलुल जन्नत बिशफाअत रजुलिन मिन उम्मती अक्सर मिन अदद मुदर। अरब जो कबीलो मुदर वडी आदमशुमारी मुदर कबीले में। पूरे अरब में पखियला कबीलो उन्हें जा माण्हू तमाम घणा है मुदर कबीले जा। साईं फरमायो हिकिड़ो वली ईंदो जो एकी उन्हें जी सिफारिश हूंदी जो पूरे मुदर कबीले जेतिरा माण्हू छॾाए जन्नत में वठी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। असां वलियन सां मोहब्बत इने जे करे रखंदा आहियूं असां के साधन की शफाअत सां फ़ाइदो। जेको वलियन जे दर ते नथो वञे वलियन सां गिला बुग़्ज़ ग़ीबत मिंबर ते भी वलियन जो गिलाउं थो करे समझो त इने के रब महरूम कयो आहे। क़यामत जे ॾियारे जो शफाअत जो हक़दार न हूंदो। शफाअत जा हक़दार ही आशिक हूंदा। पुत्र फर्क का वहाबी छोटो वलियन के ॻाल्हाए छोटो छले वो बदबख्त बदनसीब वो सिफारिश शफाअत का महरूम रब कयो तने वलियन सां बुग़्ज़ थो रखे। इहा मोहब्बत भाग्य वारन के मिलंदी आहे जेका अॼु तोखे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इमाम अहमद बिन हंबल रिवायत दिया। हजरत अतिया ऊफी रज़ी अल्लाह तआला अन्हु तो रिवायत करे तो हजरत काबुल अहबार सुभान अल्लाह असहाब में जलील कदर साहब ने पे यहूदी हुयो ऐं वो तौरात जो आलिम हुयो ज़बूर जो आलिम हुयो इंजील जो आलिम हुयो वरी जो मुसलमान थियो तो कुरान जो आलिम। चार आसमानी किताबन जो ने वटि इल्म हुयो। हज़रत काबुल अहबार काब जी माने सरदार अहबार हिब्र जो जमा हिब्र माना आलिम बुजुर्ग वडी मान वालो काबुल अहबार यानी आलिम बुजुर्ग वो सरदार सुभान अल्लाह। हज़रत काबुल अहबार हिकड़े ॾींहुं हज़रत काबुल अहबार आयो मदीने
वाले साईं जो चाचो ॾिठई सोने नबी जो चाचो हजरत अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब ॾिठई पूरे ध्यान हिकिड़ो दे पैसनि वारनि खे ॿुधाए विधो हिकिड़ो भेरो खणी चलाए भला जान जल्दी ख़बर आहे वटि जाम पैसा अल्लाह वधाई हुजूर जो चाचो मुकम्मल तवज्जो मुंडे कयो मदीने वाले साईं जो चाचो हजरत अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब अच्छे पियो तो हजरत काबुल अहबार हुजूर जे चाचे के ठाकुर पर प्यार मजा शफकत मजा हेडो बड़ो आलिम हेडो जलील मुकद्दर असहाबी हुजूर जे चाचे के ठाकुर पाते तो हजरत अब्बास चयोस त काब अभी तो ॾाढो प्यार तो करी पियो मूंसां अदब तो करी पियो मुंहिंजो जी हाँ इहो जेको अॼु तोसां मिलियो आहियां इहो मुंहिंजो अमल आहे क़यामत जे ॾियारे मूंखे कम ईंदो नबी जे चाचे सां मुंहिंजो प्यार आहे मोहम्मद मीर जे घराणी जे हिक फर्द सां मुंहिंजी मुहबत इहो मुंहिंजो अमल आहे अदखिरुहा इंदक लिशफाअत यौमल क़ियामह ओ नबी जा चाचा मां तोखे अर्ज़ थो कयां त इहो मुंहिंजो अॼु अक़ीदत मोहबत वारो मिलण सांढे रखजांइ संभाले रखजांइ क़यामत जे ॾींहुं मुंहिंजी शफ़ाअत कजांइ क़यामत जे ॾींहुं ही जेका मुंहिंजी अक़ीदत मोहबत नबी जे चाचे सां आहे इन मोहब्बत जो बदलो मुखे आखिरत में क़यामत जे ॾिहाड़े ॾिजांइ कि वो कीअं भला काबुल अहबार कीअं तोखे मां बदलो ॾींदुसि जी हाँ मूं मदीने वारे साईं खां ॿुधो हुयो लैस अहदुन मिन आल बैत नबी युस्लिमु इल्ला कानत लहू शफाअ अहल बैत जेके न मुंहिंजा बच्चा मुंहिंजो घराणो सैयद क़यामत जे ॾियारे में मुंहिंजे बच्चनि मां हर बच्चो मुंहिंजो हर सैयद अल्लाह वटि सिफारिश कंदो हर सैयद हर आले रसूल रब वटि शफ़ाअत कंदो ए अब्बास मुस्तफा जो चाचो आई क़यामत जो ॾियारो थिए त मुंहिंजी शाहिदी ॾिजांइ त मुंहिंजी नबी जे चाचे सां मोहबत मूंखे यकीन आहे इन मोहबत जे करे जेको भाकुर पाए मोहबत सां मिलियो आहियां मूंखे यकीन आहे इन मिलण जे सदके इन मोहबत जे सदके तूं सिफारिश कंदे ऐं मां जन्नत जो हक़दार बणा छो त मदीने वारे साईं फरमायो हर नेक सालिह माण्हू सिफारिश कंदो पर नबी जो घराणे जो हर फर्द हर सैयद हर आले रसूल शफ़ाअत कंदो सुभान अल्लाह मुझे आका फरमायो मदीने वाले साईं फरमायो त मुंहिंजा अहल बैत मुंहिंजा सैयद मुंहिंजा बच्चा मुंहिंजो घराणो जेको उन्हनि सां चङाई करे एहसान करे को नज़रानो ॾिने कपिड़ा वठी ॾिने के सैयद खे सवारी वठी ॾिने सैयद की ख़िदमत कई सैयद खे थधो पाणी पियारी साईं फरमायो त उन सैयद बदलो न ॾिनो इन जी उधार मूं मुहम्मद जे मथां क़यामत जे ॾियारे मां मुहम्मद जी उधार लाही इहा उधार मां मुहम्मद अदा कंदुसि विचार तो जेकॾहिं अॼु तूं हिन सैयद जे तटे ते आयो ही न हिन दरगाह ते आयो ही
ते इंशाअल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं हज़रत राज़ी बिन या विवाद कंदो ही सैयद जो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या मुझे तवज्जो करो मां के से बयान करें तो जाए हजरत इमाम तबरानी रिवायत आदिया हजरत जाबिर बिन अब्दुल्लाह अंसारी असहाबी को रिवायत करे माई हुई जो नालो हो बिर्र चनालो बिर्र उन माई की या आदत हुई जो उआ नबी जे अहल बैतन जे दर की बुहारी कढंदी ये बिर्र नबी जे बच्चन नबी जे घराने नबी जे अहल बैत दी खिदमत कंदी केमल बुहारी के केमल सांजण पानी करे केमल कपड़ा धोए उआ दर की बुहारी का खिदमत गुजार हुई केमल नबी जे घर वारन की खिदमत केमल हुजूर जी न्याणी जन्नत की रानी अली दी घर दयानी हसनैन दी अम्मा खातून घर के दर की खिदमत कंदिया वो खिदमत गुजार बानी बिर्रा हिकड़े ॾाढे मदीने दी बाजार मां गुजरे पई मदीने दी खिड़की मां माई गुजरे पई ये गंदी पातलस उनके थोड़ो बार जो दुतू बार दी चोटी ज़ाहिर थी पई हिकड़ो मानू सामो पियो अचे उन्हें चयुस फलती रजुल फकाल लहा या बर्रत गत्ती शरीफातिक फइन मुहम्मदन लन युगनी अनके मिनल्लाहि शैया ए बिर्रा पन तू ढके वार ढके मता समझी तो मां मुहम्मद जे घर की खिदमत गुजार आया नबी जे बच्चन की खिदमत कंदी आया मता तू समझी तो नबी मुझी सिफारिश कंदो आल बैत मुझी सिफारिश कंदा सिफारिश कोन थी गई पर अमल सुधार तू ढके हन क्या मजे आने पुछानो थी दी हां जे का नबी के घर की खिदमत करने वाली नहीं करे हो बियो नसीहत करे समझो लगा के सुभान अल्लाह अज तो घणा मानू है जे सैयदन ते एतराज करने वाला नबी के घराने ते आमीर खैण वाला खातून अतर साईं के शान में घटवत लफ्ज ॻाल्हाइण वाला अज बाहिर ओ मानो पियो चए तखती शोए फातिका पर तू ढकवार ढके فإن محمدا لن يغني عنك من الله شيئا क्या मजरे आवे मोहम्मद करीम तो के को कम नहीं गई या अल्लाह को कौन बचाएगी मता समझी त नबी मुझी सिफारिश कनो नबी के घर की खिदमत गुजार आया मुझी पारत सीधी बताइयो दिल में ख्याल हो जाई पर अमल सुधार हर जेरी मल उन मानू बीबी बर्रा के यो तानो नो त मोहम्मद सिफारिश कोन कंदी नबी का घराने तो के कम कोन ही जो जेरी मल उन्हें के यो तानो मिलियो तो माई देख में पूरा अल्लाह मां तो सही जिंदगी मदीने वाले साईं के दर की बुहारी करी है हुजूर के दर की खिदमत कई है नबी के बच्चन की खिदमत कई है ही करे तो नबी के फायदो नहीं दो नबी का घराने के फायदो कोन नहीं दो का सिफारिश कोन थी दी माई रोंदी आई हुजूर जन बैठा हुजन
मदीने वाले साईं दे क्यों आई साईं फरमायो बिर्रा छोरो दिया ओ बिर्रा छाजे ना रुनिया या रसूल अल्लाह माता वंदे दरजी पामड़ी आया बानी तुझी आया साईं गोरी तुझी आया तुझा थोड़ा थिया गोरा थोड़ा किए लाया है थोड़ा किए लाया साईं पानी तुझी आया या रसूल अल्लाह मुखे ते यो आसुआ क्या मुझे रे हम दी शफाअत कंदा हमारा अहल बैत मुझी शफाअत कंदा पर हिन मांगो मुखे मेणो नो वाता नो तो नबी की सिफारिश कम को नहीं नबी के बच्चे की सिफारिश कम को नहीं या रसूल अल्लाह अच्छा इन मांग की अगार सही आदि का मुखे तानो है हुजूर दिल के गुस्सो अची मदीने वाले साईं के कावड़ अची वे हुजूर जे दहे रुखसार दिल मुबारक कावड़ में लाल किया आई जदे हुजूर जन के कावड़ ईंदी हुई ही दिल मुबारक इए लगदा के तारू जा दाना निकले हुजन तारू दी रस दी दा ये सुर्ख लाल हुआ मुस्तफा जा दिल मुबारक ये सुर्ख लाल थींदा ऐ हुजूर जे बाहर निकता चादर मुबारक जेका कुल्हन ते हुई वा चादर ही जमीन ते लड़कदी पई वने हुजूर हलन पे मस्जिद दे चादर पुठो लड़कदी पई अचे चेहरो मुबारक गुस्से में लाल हुयो साईं फरमायो मदीने जा मानू हजरत जाबिर सोचे फखरज यजुर रिदाहु मुहम्मदन हुजूर जन चादर लड़कदी पई अचे चेहरो सुर्ख हुयो वकुन्ना माशरल अंसार नअरिफु गदबहु बिजर रिदाही व हुमरत वजनतई असा अंसारन के अंदाज़ो हुंदो हुजूर दे कावड़ जो असा अंसारी साबी दे के असा के पक हुंदी जने हुजूर चादर लड़काए हलन ए जने चेहरो मुबारक सुर्ख थे त समझी इंदा दी त हुजूर के अज हुजूर कावड़ जी जेरी मले हुजूर जन के कावड़ में वींदे ॾिठो सी चादर लड़काई दे ऐं होड़ो बिलाल ऐलान कयो माण्हुनि खे गॾु करिजो जी असा समझो त शायद हुजूर जो को ऐलान कंदा कि असा जंग करनी है लड़ाई करनी है अज सिर कुर्बान करनो असा घरन दे ढोलियासी तलवार हथाई नेजा आया भाला आया जंग जा औजार जी के हथाया वो एक हथियार पदासी तकड़ा आया सी मस्जिद नबवी में हुजूर जन सूद मिंबर ते बैठा है साईं करीम के असा अर्ज कयो सी या रसूल अल्लाह अज तवादी कावड़ जे साडे अब्बे ते अब्बे के कोता सी जितो की कावड़ साडे अमर दिया अमर में तोता कुर्बान बच्चा चलो बच्चा कुर्बान जान चलो जान पिता हर चीज मुस्तफा तो हमें तो साडी कुर्बान हुक्म करो दी छाती करे इतनी कावड़ असा हथियार बदी हुजूर के सामने पेश थी हुजूर मिंबर ते चढ़िया मिंबर ते चढ़ी आई हुजूर ने सलाम जन फरमायो वल्लजी बाज़क बिल हक लो अमरतना बि उम्मातिना व आबाइना अम औलादिना ला अमरीना ला कौलिक या रसूल अल्लाह हबीब हुक्म कयो तमा चौदो सजा अब्बा कुर्बान अम्मी कुर्बान बच्चा कुर्बान जितू जान कुर्बान करा दी हुक्म कयो नाराज चौदे को फरमान बुधायो सुभान अल्लाह हुजूर के मिंबर ते चढ़िया ऐ सुम सैद मिंबर हुजूर मिंबर ते चढ़िया फहमिद अल्लाह अज़्ज़ व जल्ल व असना
अज़ाबी इलाक़े में त असां अर्ज़ कयो सी त अंत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा रसूल है अल्लाह जा रसूल है वो सुञाणींदा पाण फरमायो हा रसूल त आया पर ॿुधायो मां के रसूल अल्लाह जो आया पर ॿुधायो मां के असां अर्ज़ कयो सी त कुलना मुहम्मद इब्न अब्दुल्लाह इब्न अब्दुल मुत्तलिब बिन हाशिम बिन अब्द मुनाफ या रसूल अल्लाह हमारो इस्म मोहम्मद हमारो अबू अब्दुल्लाह हमारो दादो अब्दुल मुत्तलिब परदादो हाशिम तरदादो दादो अब्द मुनाफ तना कुरैश दी घराणे में आयो हबीब हुकुम कयो छा मसलो अल्लाह साईं जन पंहिंजी रिसालत में इकरार त हड़नी कयो पर हुजूर जन फरमायो त मुंहिंजी ज़ाती हैसियत मां मोहम्मद पुट अब्दुल्लाह जो पुट अब्दुल मुत्तलिब जो पुट हाशिम जो पुट अब्द मुनाफ जो मुंहिंजो घराणो मुंहिंजी कौम मुंहिंजो कबीलो हिया पोइ साईं फरमायो त ॿुधो अन सय्यद वलद आदम वला फख्र मां आदम जे औलाद में हड़नी जो सरदार आया पूरी इंसान जात में सभी जो सरदार मां मोहम्मद करीम आया वाना अव्वल मन कन शक्कान हो अर्द सबका अव्वल जेका जमीन चीर भी मशर के मैदान में कब्र में को बाहर निकलो वो मां मोहम्मद करीम أنا أول من ينفض التراب عن رأسه جمل माण्हू मज़ार मां उथंदा क़ब्र मां उथंदा हीअं मथा छंडींदा ऐं अल्लाह जो हम्द पढ़ंदा उन ॾाढे सभिनी खां अव्वल मां मथे खे छंडे ॿाहिरि निकिरण वारो मां मोहम्मद करीम अव्वल दाखिल जन्नत सभिनी का अव्वल जन्नत में वञण वारो मां मोहम्मद करीम बड़ा फख्र इन ॻाल्हि ते फख्र नथो कयां मसाहिब लिवाइल हम्द वला फख्र मां मोहम्मद करीम हम्द जो झंडो खणी बीहंदुसि 1.25 लख नबी मुंहिंजे झंडे जे हेठों हूंदा उहा ज़ात मोहम्मद मुस्तफा जी वफी ज़िल्ल रहमान अज़्ज़ व जल्ल यौम ला ज़िल्ल इल्ला ज़िल्लुहु वला फख्र जंहिंजी क़यामत जे ॾियारे में सिज मथो गिराट जेतिरो क़दुरु अची वेंदो छपर छाण मन न हूंदो को शामियानो को तंबू तूरान न हूंदो सवाइ अल्लाह जे पाछे जे उन ॾियारे ॾिसंदो त मां मोहम्मद अल्लाह जे पाछे में बीठल ऐं पोइ साईं फरमाते मां बालो अक़वाम यसुमून अन रहनी ला तनफ माण्हुनि खे छा थींदो आहे जो माण्हू चवनि था त मुंहिंजी माइटी मुंहिंजो रिश्तो मुंहिंजी निस्बत क़यामत में फ़ाइदो न ॾींदी मुंहिंजे बच्चनि खे मुंहिंजो फ़ाइदो न थींदो मुंहिंजे बच्चनि जे ख़िदमत गुज़ारनि खे को फ़ाइदो न थींदो ॿुधी छॾियो अन रहनी बल हक़ा तब्लु हाव हक़म हा ॿुधी छॾियो ए मुंहिंजे कलमे पढ़ण वारो ए मुंहिंजे ईमान आणण वारो ॿुधी छॾियो क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद शफ़ाअत कंदुसि पंहिंजे बच्चनि जी शफ़ाअत कंदुसि पंहिंजे घराणे जी शफ़ाअत कंदुसि पंहिंजे घराणे जे दर ते अचण वारनि ख़िदमत करण वारनि जी सिफ़ारिश कंदुसि हे जेका बुहारीदार मुंहिंजे दर जी ख़िदमत गुज़ार आहे इन जी ख़िदमत कंदुसि इन जी शफ़ाअत कंदुसि साईं फरमायो पर मुंहिंजी शफ़ाअत अरब जो जेको कबीलो यमन में हाय हकम नाले सां ॿ कबीला दूर दराज हिजाज़ खां परे यमन जे आख़िरी छेड़े ते कबीलो हाय हकम रहंदा आहिनि साईं फरमायो उन्हनि कबीलनि में जेको मूंसां मोहबत रखण वारो मुंहिंजे बच्चनि सां मोहबत रखण वारो हूंदो भली दुनिया जे आख़िरी कोने में रहंदो हुजे उन जी क़यामत जे ॾींहुं मां मोहम्मद शफ़ा रुगे मदीने वारनि जी न रुगे मुंहिंजे मदीने में मुंहिंजे बच्चनि जी ख़िदमत करण वारी न बिर्र जी न पर टंडे बागे में भी मुंहिंजा बच्चा रहनि था हदा छड़ में मुंहिंजा बच्चा रहनि था जेको उन्हनि जी ख़िदमत थो करे उन्हनि जे दर जी हाज़िरी करे साईं फरमायो त क़यामत जे ॾींहुं उन्हनि जी मां मोहम्मद
इमाम मोहम्मद शफाअत कुदस हत्ता तवज्जो हत्ता इन मन अशरहु लयशफा फयुशफा हत्ता के मां मोहम्मद जंगी सुफारिश कंदुस जन के मां छडाईंदुस उहे वरी वरी जी सुफारिश कबूल करी जेके मुंह छडायो न छडाईंदो न के मुजरिम हो न हारी हो न पाण कुटियल हो न के तारीम साईं फरमाए जे मुंह सुफारिश करे बचायो वो वरी वरी ॿियनि जी शफ़ाअत कंदो सुभान अल्लाह ॿियनि जी सुफारिश कंदो सुभान अल्लाह ऐसी ताईं शफ़ाअत थींदी जन के मां छडायो उन वो वरी ॿियनि खे छडाईंदो उहे वरी अञा ॿियनि खे छडाईंदा ताजो इन इब्लीस लयततावल तमा अन बिशफा जन्मल मुजी शफाअत जो इहो दौर हलंदो इहे छडाईंदुस त शैतान खे उम्मीद थी पवंदी मां बि न छुटी सुभान अल्लाह शैतान के नास थी पवंदी लुट लगी वई शफाअत अभी शफाअत जो दर खुली वियो मदीने वारो तो शफाअत करे उनजा बच्चा था शफाअत कर वली था शफाअत कर आलिम था शफाअत कर अभी किथे मां बि न छुटी सुभान अल्लाह शैतान के बास थी पवंदी सुभान अल्लाह पर मां भी या बास कोन्हे सही जो सुभान अल्लाह मुताके के बुधायो ले न मुखे एड़ो मिलियो मदीने शरीफ में हरम नबवी में एकड़ो मानू मुखे माही अचा तो हरम में अंदर मुखे ये पाण में हाथ मिले कि दिल पर साईं क्यों है को कुटो दे जबरो मानू के जोर हाथ में कि दिल पर साईं क्यों है जो कहता है कि मानू के चवंदो ये नबी शफाअत कंदो वली शफाअत कंदा मखूम गुमराही मानू के गुमराह तो करी कौन नबी दे आसरे मता वेठा तो वनी अमल कयो कौन छडाईंदो नबी कौन छडाईंदो दस्तगीर कौन छडाईंदो पीर मुर्शिद मकान दे आसरे वेठा तो साईं मुखे जो यो चवे हरम नबवी बाह में हथ विधी जी तू दिल पर सही मान पाण गुमराही दे के गुमराह तो करी मुझे तू अरबी जानतो है कि हां अरबी मस्जिद में रहना 40 साल से मुझे भाव के पेट पेश मामा मस्जिद जो पेश मामा है जिते में अरबी जानतो है कि बेकार मारंदो है पहिरिया बड़ी वाला मस्जिद नबवी शरीफ में को पुरानो तुर्कन वालो हरम वरी अते सलाम वालो एडो बाबू सलाम वालो बाबू बकी इन सदी वनबो आ त ये तरह ठहरन सुना है तां के अल्लाह हाजिरी नसीब करे शफाअती अहल कबाइर मिन उम्मती मोहम्मद करीम दी शफाअत मुझे उम्मत जे वडे कबीरन गुनाहगारन के मुझे शफाअत मुझे ये पढ़ छाए के अरबी समझी दो ना पढ़ी शफाअती अहल कबाइर मिन उम्मती सुभान अल्लाह मुझे समझी ना आहे त लिखल पर मां पे भाग पढ़ाई मुझे पे कोई पढ़ाया सुभान अल्लाह तस्वीर करी मोबाइल से तस्वीर की मुझे या अगर भी तस्वीर करी मर बैठिया सवाल के कदे आज तई वो हदीस लिखी भैया साईं फरमाया इन शफाअती यौमल क़यामत हक़ क़यामत के दिन मुझी शफाअत हक़ पर हक़ शफाअत कर सुभान अल्लाह युमिन बिहा फलैस लहा अहलुन जेको मुझी शफाअत ते ईमान न तो रखे न तो मने उन्हें की शफाअत कोन थींदी जेको मने तो उन्हें की शफाअत थींदी मुझो फैसलो मदीने वाले साईं पाण के लिखो पिया हुजूर जे दर ते जेके शफाअत मने दान की शफाअत थींदी जेके न मने दान की शफाअत न थींदी मुझो मां मने तो आया मुझो मुरीद मने दा मुझो हुंदा
बदबख्ती बदनसीबी आखिरत में शफाअत थियणी न आहे हिननि खे पंहिंजे अमलनि ते नाज़ आहे असांखे पंहिंजे अमलनि ते नाज़ आहे कोन्हे असांखे मदीने वारे दीन ते पंहिंजे मुर्शिद ते नाज़ असांखे पंहिंजे बगदाद वारे सोने दस्तगीर ते नाज़ हाँ बुधो हजरत उस्मान बिन अफ़ान रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत सुनन इब्न माजा में ऐं इहा रिवायत मिशकातुल मसाबी में भी आहे ऐं इहा रिवायत अल बिदाया वन निहाया में हाफिज़ इब्न कसीर भी इहा रिवायत आंदी आहे हज़रत उस्मान बिन अफ़ान को रिवायत करे मदीने वाले साईं जो टियों नंबर खलीफ़ो हज़रत उस्मान को रिवायत करे त यशफउ यौमल क़ियामत सलासतुन क़यामत जे ॾियारे टे धुरियूं शफ़ाअत कंदियूं क़यामत जे ॾियारे टिनि क़िस्मनि जा माण्हू शफ़ाअत कंदा अल अंबिया सुम्मल उलमा सुम्म शुहदा नबी शफ़ाअत कंदा आदम शफ़ाअत कंदा शहीद शफ़ाअत कंदा मूसा भी तो पंहिंजी जमात की शफ़ाअत कंदो हज़रत ईसा पंहिंजी क़ौम जी शफ़ाअत कंदो ऐं आलिम ईंदा आलिम शहीद ईंदा नबी सोने जा बच्चा ईंदा सुभान अल्लाह सुम्मल मुअज्जिनून वो बांदा ईंदा ये बांदा भी सुभान कंदा बांदा जो बांग देदो ना अस्सलातु खैरुम मिनन नौम क्या मुझे ये बांगो भी सुभान कंदो छा कंदो मोला मुझे मल बांग चे ने हड़ई सुता जाए ओ हे कोण हो चारो आयो मोला ही बांग बुधी मस्जिद में ईंदो हो मस्जिद में ते जमात सां नमाज़ पढ़ंदो हो इहो बांगो शफ़ाअत कंदो इमाम शफ़ाअत कंदो हां सुभान अल्लाह ओ जिंजो अकीदो सच्चो आ जंहिंजी मोहब्बत सच्ची अल्लाह वारनि सां अल्लाह जे प्यारनि सां मोहब्बत जेकी सच्ची आ को ॿियो को अमल न हुजे त उन जी सिफ़ारिश शफ़ाअत फ़ाइदो ॾींदी माण्हू जन्नत वठंदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम